जिस्म जी बुख जिस्म जी हवस जी बुख औरत में भी होंदी आहे। तॾहिं त ग़ैर मर्द सां कंहिं जाइ ते वञी हम बिस्तरी करे थी न। नालो रुगो मर्द जो बदनाम। औरत जे कॾहिं पंहिंजो पाण खे कंहिंजे हवाले न करे त कंहिंजी माउ खे ताक़त आहे। औरत राज़ी आहे तॾहिं त मर्द होटलनि जा रूम बि बुक कराईंदो आहे न। जा कंहिं ग़ैर जाइनि ते घुराइण जी चाहत बि रखंदो आहे न। बस बदनाम रुगो मर्द आहे। पर ख़ैर मकाफ़ात अमल आहे। उन्हनि जा वॾा करे आया त तॾहिं उन्हनि जूं नियाणियूं अॼु कंहिं ग़ैरनि सां बिस्तर थियनि थियूं न। यादि रखो इंसानो, पोख उहा पोख जेका तोखे क़बर जे अंदर में तकलीफ़ न ॾे। रब जी इज़त जो कसम, जेॾो ॿारनि जे आॾो पाण खे ग़ैरती सम्झंदो आहे न, अहिड़ो वरी हक़ीक़त में अंदर जो बि ग़ैरती थी। ॿाहिरों ॾिसण में तव्हां हिकिड़ा ग़ैरती हूंदा आहियो, पर अंदर जा बेग़ैरत हूंदा आहियो। मेन शइ अंदर जेको आहे न इंसान जो अंदर, उन अंदर खां अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम वाक़िफ़ आहे। यादि रखो इंसान, सुठा क़दम खणो जो तव्हांजूं नियाणियूं तलाक शुदा थी करे कंहिं ग़ैरनि सां लैनियूं न मिलाइनि। इहे तव्हांजी पोख आहे जेका अॼु नियाणियुनि जे मथां भरींदा था रहो। ख़ुदा जो कसम, ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। आहिनि अहिड़ा सुठा इंसान बि आहिनि जंहिंजूं नियाणियूं बि घर करे वेठियूं। अहिड़ा बेग़ैरत इंसान बि आहिनि जंहिंजूं नियाणियूं मर्दनि खे कुझु सम्झनि ई न, पंहिंजा घर तबाह ऐं बर्बाद करे ग़ैर मर्दनि सां वास्ता रखंदी। तव्हां अखियुनि सां ॾिसो, हर कोई पंहिंजे कई जो नतीजो लोड़ींदो। उहो केर बि हुजे, चाहे मां हुजां, हर कोई भरींदो। मुझे प्यारी आका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अल्फाज़ सच्चा। मकाफ़ात अमल थींदो आहे। यादि रखो इंसान, जिन ग़ैरनि औरतुनि खे तव्हां हम बिस्तरी जे लाइ तयारु करण जो इशारो ॾींदा आहियो न, त तव्हांजी औरतियूं मदीने वारे सोणे सरदार जो कसम कंहिंजे आॾो ज़रूरु तयारु थींदियूं। तव्हां उहो कंदा आहियो जेको तव्हांखे नज़र ईंदो आहे। जेको तव्हांजे पोयों थींदो आहे न, वॾो ख़राबु थींदो आहे। तव्हांजे पोयों बहरहाल शायदि इहो बि अलाह तव्हांखे ॾेखारे न, त पाण खे तव्हां ख़ुदि ख़ुशियूं करे मारे छॾियो।